आयो लाल सबई चो जेको चंदो झूलेलाल। बोल सूफी कवि मास्टर रांझन साहिब की, बोल अमर उडेरे लाल की, बोल डॉक्टर रोचलदास साहिब की, बोल पूज्य पिता श्री मोहनदास वलेचा की। दोस्तों ता सभिनी जो मास्टर रांझन सिंधु भवन में ज़ोरदार स्वागत है। अज जो प्रोग्राम हिन रीत है जीअं त मास्टर रांझन जो हिन साल 105 जन्म उत्सव है, तो असी वो अज मास्टर रांझन सिंधु भवन में 3 संडे ते जीअं पप्पा चई विया त असां 3 आतवार है तो मास्टर रांझन जो जन्म मनाईंदासीं। हूँ तो मास्टर रांझन जो जन्म है 24 अगस्त, पर जीअं त अॼु 3 आतवार है तो असीं अॼु ही मनाईंदासीं। साण साण चालीहे जी धूम सॼे विश्व में हली रही है। तो चालीहे जे मेले सां गॾु हर साल असां वटि बि बहिराणो हूंदो आहे। त अॼु बहिराणे जे धूम सां असांजा 4 कलाकार असांजे विच में आहिनि जेके तव्हां सभिनी खे विंदराईंदा। असांजा अॼु जा कलाकार हिकिड़ा दादा कोटा मां आया आहिनि, निखिल रामचंदानी आहिनि, प्रियंका केसवानी आहिनि ऐं असांजा प्यारा राज माखीजा आहिनि। अॼु जे प्रोग्राम में मास्टर रांझन साहिब जो 105 जन्म उत्सव ॾाढे श्रद्धा सिक ऐं ॾाढी ख़ुशीअ सां मनाईंदासीं, ज़ोरदार मनाईंदासीं। इन प्रोग्राम में बहिराणे सां गॾु असीं ॾोका बि खेॾंदासीं, छेॼियूं बि पाईंदासीं, पंजड़ा बि ॻाईंदासीं, अखो फुलो बि पाईंदासीं, झूलण जी आरती बि कंदासीं। त अचो प्रोग्राम जो आगाज़ कयूं था झूलेलाल जे पवित्र जोत सां ऐं प्रोग्राम खे आरंभ था कयूं। आयो लाल सबई चो। मां निखिल भैया के राज भैया के चवंदमि अचो झूलेलाल जी विधि चालू कयो। आयो लाल सभई चओ, अचो सॼो परिवार। हिन में 5 दफ़ो गणेश महाराज जो सभ खां पहिरियों ध्यानु कंदा ऐं चवंदा ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः। लाल साईं जो मन में ध्यान देई करे 5 दफ़ो चवणो आहे ओम वम वरुणाय नमः, ओम वम वरुणाय नमः, ओम वम वरुणाय नमः, ओम वम वरुणाय नमः, ओम वम वरुणाय नमः। हाणे लाल जी जोत जगंदी। लाल जी 5 ज्योतूं आहिनि। 5 ज्योतुनि में लाल साईं विराजमान हूंदो आहे। जीअं असांजो शरीर 5 तत्वनि सां ठहियलु आहे, साॻे ई नमूने जोत जा 5 स्वरूप आहिनि। उहे 5 स्वरूप असां में, इंसान में हिकु थी करे विराजमान थींदा आहिनि। त अचो लाल साईं खे यादि कंदे, उन्हनि जो ध्यानु कंदे 5 ज्योतूं जॻाईंदासीं। मन में लाल जो ध्यानु करे, उन्हनि खे यादि करे, हुननि जी धुनी लॻाईंदासीं। सभु हिकु हिकु करे हिकु हिकु जोत ॿारींदा, सॼो परिवार। ठीकु आहे, अचो मिली करे। हो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल, 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 लाल झूले लाल झूले लाल झूले खिल, लाल झूले लाल झूले लाल झूले लाल,
सभई चो आयो लाल झूलेलाल पल्ले वारो बहिराणे वारो ग्याड़ो ग्याड़ो नसरपुर वारो लाल झूले ताड़ी वजाए करे लाल झूले लाल झूले लाल झूलेलाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल असी अयाणा ऐ बनिहाणा असी अयाणा ऐ बनिहाणा लाल साईं तुंहिंजे दर ते मिकाणा दर ते विकाणा दर ते विकाणा दर ते मिकाणा दर ते विकाणा दर ते मिकाणा दर ते विकाणा बोलो हो दर ते मिकाणा ओ दर ते विकाणा नाहे निकल तो कहाँ मेहर कजे तू दयाल ओ झूलेलाल लाल झूले लाल झूले लाल झूलेलाल लाल झूलेलाल झूले लाल झूलेलाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूलेलाल आयो लाल सभई चो पूज बेराणे साहब जी जोत जगी वई आहे हाणे माइक मां दीदीअ खे ॾींदुसि ऐं अॻियां कार्यक्रम जी रूपरेखा दीदीअ पारां भुल चुक माफ़ कंदा नामदान भक्ति दान ॾींदा आयो लाल सभई चो झूलेलाल अरे साहिब हाणे राज भैया आरती गावन गावन लाल सचानंद तेरी आरती अमर जिंदा लखी लाज रे जिंदा सुना सेज रे जिंदा दुख कटी दे दरिया सुख ॾींदे तू अमर तेरी आरती सुर नर मुन गावन लाल सजा तेरी आरती हे बासाई केसर तिलक बणियो है मुकुट पर केसर तिलक बण्यो मस्तक पर चंदन तिलक बणियो है मस्तक पर चंदन तिलक बण्यो मस्तक पर अमर जिंदा हो लखी लाल रे जिंदा सुना सेज रे जिंदा दुख कटी ने दया सुख ॾींदे तू अमर तेरी आरती सुर नर मुन गावन लाल सजा तेरी आरती हे बाबा बासाई साध संत सब तेरो यश गावे साध संत सब तेरो यश गावे गावे अमर जिंदा लखी लाल रे जिंदा सुना सेज रे जिंदा दुख कटी ने दया सुख ॾींदे तू अमर तेरी आरती सुर नर मुन गावन लाल सजा तेरी आरती बाबा बासाई ब्रह्मा चवर झुलावे ब्रह्मा चवर झुलावे अमर जिंदा लखी लाल रे जिंदा सुना सेज रे जिंदा दुख कटी ने दया सुख ॾींदे तू अमर तेरी आरती सुर नर मुन गावन लाल सजा तेरी आरती बाबा बासाई सुकल वण सावा कर दरिया आशाओं सफला कर दरिया दरिया आशाओं सफला कर दरिया आशाओं सफला कर दरिया दरिया अमर जिंदा हो लखी लाल रे जिंदा सुना सेज रे जिंदा दुख कटी ने दरिया सुख ॾींदे तू अमर तेरी आरती सुर नर मुन गावन लाल सजा आरती हे बाबा बासाई दासन दास मथुरा दास चरण रज मांगे प्रेम रस मांगे मांगे अमर जिंदा लखी लाल रे जिंदा सुना सेज रे जिंदा दुख कटी ने दया सुख ॾींदे तू अमर तेरी आरती सुर नर मुन गावन लाल सदा तेरी आरती बोलो अमर लाल
बोलो अमर लाल, 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 अमर लाल, बोलो अमर लाल, बोलो अमर लाल, बोलो अमर लाल, तेरी जय 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 जय। आयो लाल सभई चो एक दफ़ो झूलण जे नाले जी ज़ोरदार तारियूं। वाह वाह। जेको चवंदो झूलेलाल। मास्टर रंजन सिंधु भवन में आयल सभिनी महिमाननि जो हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मास्टर रंजन सिंधु भवन में जेको ही सांस्कृतिक प्रोग्राम असां कंदा आहियूं, जेको मास्टर रंजन जी यादि में अॼु उन्हनि जो जनम उत्सव आहे 105, त हिन प्रोग्राम जो आरंभ थी चुको आहे झूलण जी सुठी सुहिणी जोत सां। अचो त प्रोग्राम खे अॻिते वधायूं था ऐं मास्टर रंजन जे आध्यात्मिक गुरु डॉक्टर रोचलदास साहिब जे भक्तिमय कलाम सां जीअं हर दफ़े असां शुरू कंदा आहियूं। बोल डॉक्टर रोचलदास साहिब की, सूफी कवि मास्टर रंजन साहिब की, पूज पिता श्री मोहनदास वलेचा की, आयो लाल सभई चो। मुंहिंजा साईं रोचल शाह
साहिब की, सूफी कवि मास्टर रांझन साहिब की, पूज्य पिता श्री मोहनदास वलेचा की। आयो लाल सभई चो। असांजे विच में भाऊ लीलाराम आहिनि, भाऊ परसराम झूलेलाल मंदिर मां। भाऊअ खे सॾकंदसि, अची कुझु ॿुधायो। आयो लाल सभई चो। आयो लाल सभई चो झूलेलाल। भाई ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो वलेसा फैमिली भेण संगीता सुखवाणी उन सुपातर मम्मी गॾिजी करे जेको दादा मोहनदास हे हाल ठारायो भाई हिते सिंधियत खे मां वधाईंदुमि करे त हे हुनखे मां सम्झंदुमि भाई जीअं वण खे पाणी ॾिबो आहे तीअं तव्हां त इहो कार्य करे आहियो। ऐं मां लाल साईं ते प्रार्थना कंदुमि त हमेशह तव्हां ईअं मेला मल्हाईंदा अचो ऐं माण्हुनि खे सिंधियत खे वधाईंदा अचो करे। ऐं असां त हमेशह गॾु आहियूं करे, कुझु बि असां लाइ शेवा हुजे त ज़रूरु ॿुधाइजो करे। हे आयो लाल सभई चो झूलेलाल। भजन ॻायां थो मां थोरो तकिड़ो वेंदुमि, मंदर में शेवा रखी आहे कपिड़नि जी करे। ओ आयो वाह लाल साईं आयो वाह। ओ आयो वाह जोतन वारो आयो वाह। आयो वाह जोतन वारो आयो वाह। आयो वाह लाल साईं 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 आयो वाह। जेको सिक सां मंदर में अचे थो, जेको सिक सां मंदर में अचे तो, जेको सिक सां बहिराणो कढाए थो, जेको सिक सां बहिराणो कढे तो, सिक सचीअ सां लाल खे जपे थो, सिक सचीअ सां लाल खे जपे तो, लाल बि तंहिंखे वधायो आहे। लाल तंहिंखे वधायो आहे। आयो वाह लाल साईं आयो वाह। आयो वाह लाल साईं आयो वाह। आयो लाल सभई चो झूलेलाल। अखे फुल ते जुड़न राज़ी थिए थो, अखे फुल ते झूलण राज़ी थिए तो, पलव अगाए दुध पुत्र ॾे थो, पलव अगाए हुजन करे तो, जंहिं बि सिक सां वधायो आहे। जंहिं बि सिक सां वधायो आहे। आयो वाह लाल साईं आयो वाह। आयो वाह लाल साईं आयो वाह। जंहिं बि सिक सां कई आहे शेवा, जंहिं बि सिक सां कई आहे शेवा, झूलण ॾींदुव मिठड़ा मेवा, झूलण दर हुन खे मिलिया मेवा, लालण ॾींदुव मिठड़ा मेवा, लालण ॾींदव मिठड़ा मेवा। आस पुॼाइण आयो आहे। ओ अज पुॼाइण आयो आहे। आयो वाह लाल साईं आयो वाह। आयो वाह लाल साईं आयो वाह। आयो वाह महिर करण आयो वाह। आयो वाह महिर करण आयो वाह। सभई मिठी मिठी ताड़ियूं हलाए करे। नसरपुर में जन्म बताऊं, नसरपुर में जन्म वठाऊं, हिंदू धर्म जी लाज रखियाऊं, हिंदू धर्म जी लाज रखियाऊं, धर्म बचाइण आयो आहे। ओ धर्म बचाइण आयो आहे। आयो वाह आयो वाह लाल साईं आयो वाह। आयो वाह
तव्हांखे लख लख वाधायूं ॾियां थो। संगीता भेण भाऊजन सभु गॾिजी करे ये मेला मल्हायो था। ऐं मां लाल साईं वरी बि प्रार्थना कंदुमि त हमेशह ईअं सेवा जा कार्य बि कंदा अचो ऐं मेला लॻाईंदा अचो। लाल साईं तव्हांखे वधाईंदो वसाईंदो। हे आयो लाल सभई तो झूलेलाल। हिकु ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा भाऊजन लाइ। पप्पा जे हूंदे त भाऊ हर प्रोग्राम ते अची पप्पा सां गॾु बीहंदा। पप्पा भले शारीरिक रूप सां अॼु असां सां गॾु न आहिनि पर मूंखे हर प्रोग्राम में लॻंदो आहे पप्पा हिते वेठा आहिनि ऐं प्रोग्राम पाण ॾिसी रहिया आहिनि। भाऊ अॼु ताईं निभाए रहिया आहिनि त ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा भाऊजन लाइ। 40 जो मेलो आहे, सभिनी खे ख़बर आहे। मंदर में 1000 कम हूंदा आहिनि, हिकु न 1000 कम हूंदा आहिनि, पर तॾहिं बि भाऊ वक़्तु कढी ईंदा आहियो। भाऊ शुक्रिया दिलि सां, सॼे वलीचा फैमिलीअ जे पारां तव्हांखे शुक्रिया। बुढ़ ज्योतिन वारे लाल की। जीअं त भेण ॿुधायो त असांजा सूफ़ी कवि राजन ऐं मां सम्झां थो असां जेके बि सिंधी भॻत आहियूं लॻभॻि सभिनी मास्टर राजन खे ॻायो आहे। ऐं उन्हनि जे मास्टर राजन जी जेकी कलाम गीत जेके बि लिखियल आहिनि हिकु हिकु शब्द सम्झो ॼण मोतीअ सां बणियल आहे ऐं बिल्कुलु साफ़ सुथरो सवलो। जीअं त अॼु कोई अहिड़ो माण्हू न हूंदो जंहिंखे पतो न हुजे त मुंहिंजी ॿेड़ीअ थे विच सीर ते। इहो त पतो आहे, असां भई ॿुधंदा आहियूं, पर हिनखे प्रयोग कयो आहे मास्टर राजन। दुल्ह दरिया शाह यानी कई गीत असांजे भक्तनि ॻाया आहिनि, ख़ूब ॻायो आहे। ऐं इहो ॾिठो वियो आहे त असां ॻाईंदा जेको आहियूं ऐं सभु ख़ुशि थींदा आहिनि, पर कवीअ जे शब्द ते ध्यानु ॾाढो घटि वेंदो आहे। सो ॾाढी ख़ुशीअ जो मौक़ो आहे त ही दास खे बि मौक़ो मिलियो आहे त हिकिड़ो गीत तव्हांजे अॻियां मास्टर राजन जो कलाम। कादिर जी कुदरत जो ओ मत कहिड़ो कया बयान। रोजी रसाए सभ खे तबिन जताए एहसान। कीअं रचाऊं सिज चंड तारा ऐं कीअं रचाऊं जहान। आहे आला उन जो शान। ओ मत कहिड़ी कया तंहिंजी वॾाई। छो त आहे सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो आहे। कीअं चवां मुंहिंजो नाहे, कीअं चवां मुंहिंजो नाहे। ओ कीअं चवां मुंहिंजो नाहे, कीअं चवां मुंहिंजो नाहे। आहे सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो
सजण मुंहिंजो आहे आहे सजण मुंहिंजो आहे हो कीअं चवां मुंहिंजो नाहे कीअं चवां मुंहिंजो आहे आहे सजण मुंहिंजो आहे ओ आहे सजण मुंहिंजो आहे हो सच जो सौदो कर तूं वेही सच जो सौदो चोदयो ते नाले अलख जे ते कुझु ॾेई नाले अलख जे ते कुझु ॾे हो भाॻु छॾींदो ठाहे भाॻु छॾींदो आहे आहे सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो आहे हो कीअं चवां मुंहिंजो नाहे कीअं चवां मुंहिंजो नाहे आहे सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो आहे किथां किथां जी खलकत आई किथां किथां जी खलकत आई किथां किथां जी खलकत आई किथां किथां जी संगत आई सूरत सब जी आहे नियारी सूरत सब जी आहे नियारी कहिड़ो कारीगर वेठो ठाहे कहिड़ो कारीगर वेठो ठाहे आहे सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो आहे हो कीअं चवां मुंहिंजो नाहे कीअं चवां मुंहिंजो नाहे आहे सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो आहे रांझण जेके राम जपींदा रांझण जेके नाम जपींदा हो रांझण जेके राम जपींदा रांझण जेके नाम जपींदा बेड़ा तिन जा पार थी वेंदा बेड़ा तिन जा पार थी वेंदा पेच पुनल सां पाए पेच पुनल सां पाए आहे सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो आहे हो कीअं चवां मुंहिंजो नाहे कीअं चवां मुंहिंजो नाहे हो कीअं चवां मुंहिंजो नाहे कीअं चवां मुंहिंजो नाहे आहे सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो आहे सजण मुंहिंजो बोल मर लाल की जय जय। आयो लाल सभई चो झूलेलाल हिकिड़ो ॿियो कलाम जी असांजी भेण थे जी अचो ही कलाम संत असांजे सिंधियुनि में काफ़ी कवि थी चुका आहिनि हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में अचे थो सुहिणो शाह लतीफ़ भेण आ गया है
मन जीत जीत के उम्र गवाए सजन हुण हारत फकीरा जीतण दा मुल कोडी ऐ हारण दा मुल हीरा ओ मन हीरा तलंदे लख किरोड़े ओ मन हीरा तलंदे लख किरोड़े अड़ी अमा पर लहंदी कोडी कसीरा ओ पर हुण बिन हार मनी रे भाऊ तू तबे मुर्शिद बे पीरा जोड़ जुतिया जो नायण यार आशिक की सदाया जोड़ जुतिया जो नायण यार आशिक की सदाया जोड़ जुतिया जो नायर यार आशिक की सदाया ओ आशिक की सदाया सजन मत दस बिदर जो नाया आशिक की सदाया रे लालन आशिक सदाया ओ मत गोलो बिदर जो नाया मत गोलो भी नाया जोड़ जुतिया जो नाया रे यार आशिक की सदाया जोड़ जुतिया जो नाया रे यार आशिक की सदाया मिठी मिठी ताली है सुरलियू मुरलियू नादन पीला सुरलियू मुरलियो नादन मेला सुरलियू मुरलियू नादन पीला सुरलियू मुरलियो नादन मेला ओ दर दर बीन वजायण यार दर कर बीन बजायण यार वजायण यार वजायण यार जोड़ जुतिया जो नायण यार आशिक की सदाया जोड़ जुतिया जो नायर यार आशिक की सदाया ओ गोले तलहन सिवर पहले के गोले तलहन सिवर पहले के गोले तलहन सिवर मैंने के गोल तलह दस वर ओ गोले तलहन सिवर पहले के 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 गोले तलहन सिवर पहले ओ के जबल ते कायोड़े यार के जबल ते कायोड़े यार कायोड़े यार जोड़ जुतिया जो नायाड़े यार आशिक की सदाया जोड़ जुतिया जो नायर यार आशिक की सदाया ओ आशिक की सदाया सजन मत दस बिदर जो नाया ओ आशिक की सदाया सजन मत दस बिदर जो नाया ओ मत गोलो बिदर जो नाया जोड़ जुतिया जो नाया यार आशिक की सदाया जोड़ जुतिया जो नायर यार आशिक की सदाया
से जे मुझे पेरन बंद करण छॾे ॾिनो तन गोडन भरे किसन से जे मुझे गोडन विकिसण छॾे ॾिनो तन सथरन भर सुरंद से जे मुझे सथरण सुरण छॾे ॾिनो तन हथने भरे हलंदसि मुझे हथन में हलण छॾे ॾिनो तन ठूठिन भर ठिड़कंदसि जे मुझे ठूठिन ठिड़कण छॾे ॾिनो तन कंधन भर किरंदसि अड़े हाणे मिलियो त पुनल मिलंदसि उन ते घोरी जान रतन तोड़े यार सुहिणो शाह लतीफ़ चवेला सुहिणो शाह लतीफ़ चवेला पिताई घोट लतीफ़ चवेला ओ पांच किची गल पाया यार पांच किची गल ओ पाया यार जोड़ किची जो नाया यार आशिक की सदाया ओ जोड़ किची जो नाया यार आशिक की सदाया ओ मत आशिक की सदाया मत आशिक की सदाया मत आशिक की सदाया वाह वाह आयो लाल सभई चओ बा ख़ासि कोटा मां आया आहिनि ज़ोरदार ताड़ियुनि सां बा जो स्वागत कंदा असांजे विच में असांजा महाराज उदासी आहिनि उहे बि मास्टर रांझन जो हिकु गीत ॿुधाईंदा मूंखे सुठो सुठो लॻंदो आहे कंहिं कंहिं गीत सां काई नंढी नंढी स्टोरी या काई ॿुधाइण जहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे न त लॻंदो आहे उहे ॻाल्हियूं पब्लिक ताईं पहुचनि हे जेको गीत ॻाईंदा वन ऑफ माय फेवरेट मुझे बाबा जो फेवरेट मुझे पप्पा जो फेवरेट ऐं असां टिनी अलॻि अलॻि अंदाज़ में मास्टर रांझन पाण मुंहिंजा पिता श्री मोहनदास वलेचा उन्हनि पाण ऐं मां बि कोशिशि कई आहे हिन गीत खे ॻाइण जी मुंहिंजो तमामु फेवरेट गीत आहे अचो ॻाईंदासीं पब्लिक खे ॿुधाईंदा ज़ोरदार ताड़ियूं ॾाईंदा बाल आहे जंहिं ते साहिब राज़ी आहे तंहिंखे ॻणती छाजी आहे सच में तंहिंखे ॻणती छाजी आहे ज़ोरदार ताड़ियूं ॾाईंदा मास्टर रांझन जे हिन तमामु सुहिणे कलाम लाइ आयो लाल सभई चओ झूले भाई लाल साईं जी जोत जगाई आहे असांजी भेण संगीता सुखवाणी ऐं श्री मोहन वलेचा परिवार सूफ़ी कवि मास्टर रांझन साहिब जो 105 जन्म उत्सव त मास्टर रांझन साहिब जे लाइ हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी वॼाईंदा मूंखे यादि आहे तव्हां मां बि सभिनी खे लॻभॻि यादि हूंदो कि को ज़मानो हुयो जॾहिं घर में सभिनी खे ग्रामोफोन हूंदो हुयो न फ़ोन में रिकॉर्ड हलाईंदा हुआसीं पोइ अञा मां माना इहा पंहिंजी वॾाई नथो ॿुधायां पर इहा संतनि जी असांजे पिता साहिब जी साईं दौलतराम जी संतनि जी महिर आहे स्कूल में अञा मां वेठो बि न हुयुसि असांजे घर में रिकॉर्ड हलंदा हुया अलॻि अलॻि त मास्टर रांझन साहिब जो रिकॉर्ड जॾहिं हलाइणो हूंदो पोइ पुछंदा भई हीउ रिकॉर्ड कहिड़ो कंहिंजो आहे अञा पढ़ाई कयल न हुई पर हिकदमि उन्हनि जी महिर सां ईअं ॿुधाईंदो हुउमि मां बाबा खे त हीउ मास्टर सूफ़ी रांझन कविअ जो रिकॉर्ड आहे जंहिंमें असां भॼन ॿुधंदा हुआसीं उन्हनि जा मिठड़ा मिठड़ा आहीं महिरबानी साईं मिलियो ॾस आहे ऐं जंहिं ते साहिब राज़ी आहे तंहिंखे ॻणती छाजी आहे कोई केतिरो बि असांजे ख़िलाफ़ु वञे कोई केतिरी बि ज़िंदगीअ में घणनि सां ई थींदो आहे हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो अनुभव आहे साज़िश करे पर असांजो कर्म सुठो आहे असांजे मथां उन्हनि संतनि गुरनि जी कृपा आहे
जंहिंते साहिब राज़ी आहे तंहिंखे गणती छाजी आहे। अचो ही प्यारो कलाम असीं ॻाए करे ऐं पंहिंजी वाणीअ खे पवित्र कयूं। जे चई मन जो मुरादूं मां बिमाड़ियाम जा ता झूलेलाल जे दर जो बण अची गोलो गुलाम छो डंडो ढूंढी पयो जिते गप मिले गारो मिले मुझो साईं सागर वथई जिते मोती मिलन प्या बेमुदाम करोड़े तारा छा कंदा जिते चंड चढ़ियो चोडस संदो मुझो झूलन चंद्रमा ॾा पाखंडी तारा तमाम जंहिंते साहिब राज़ी आ तंहिंखे गणती छाजी आ। जंहिंते साहिब राज़ी आ तंहिंखे गणती छाजी आ। पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आ। पिरी करे पंहिंजो त दुनिया सारी पंहिंजी आ। जंहिंते साहिब राज़ी आ तंहिंखे गणती छाजी आ। ओट उन्हीअ जी जेके वठंदा ओट उन्हीअ जी जेके वठंदा हिते हुते उहे बाज़ी खटंदा हिते हुते उहे बाज़ी खटंदा जेके जबिन मिठो राम बाबा जी तब तिन जी आ। जेके जबिन मिठो राम बाबा जी तब तिन जी आ। ओ बाबा जी तब तिन जी आ। ओ बाबा जी तब तिन जी आ। जंहिंते साहिब राज़ी आ तंहिंखे गणती छाजी आ। हिकु भेरो हली आ गुरन वट हिकु भेरो हली आ गुरन वट दूर थींदे सभु दुखड़ा झटपट दूर थींदे सभु दुखड़ा झटपट माया सां मन न लॻाए कॾहिं तुंहिंजी कॾहिं मुंहिंजी आ। माया सां मन न लॻाए कॾहिं तुंहिंजी कॾहिं मुंहिंजी आ। कॾहिं तुंहिंजी कॾहिं मुंहिंजी आ। जंहिंते साहिब राज़ी आ तंहिंखे गणती छाजी आ। जंहिंते साहिब राज़ी आ तंहिंखे गणती छाजी आ। रांझन गफलत में न गुज़ारिज
राजन गफलत में न गुजार, राम रंग में मन डो लगाए जे, राम रंग में मन डो लगाए जे, राण लखेरी जाए पोए परवा कह दिया, राण लखेरी जाए पोए परवा कह दिया, पोए परवा कह दिया, पोए परवा कह दिया, कहते साहिब राजिया तैके गणती छा दिया, कहते साहिब राजिया तैके गणती छा दिया, ओ पिरी करे बहजो तो दुनिया सारी बह दिया, मालिक करे बहजो तो दुनिया सारी बह दिया, दुनिया सारी बह दिया, दुनिया सारी बह दिया, कहते साहिब राजिया तैके गणती छा दिया, कहते साहिब राजिया तैके गणती छा दिया, छा दिया तैके गणती छा दिया। आयो लाल सभई चो झूले, आयो लाल सभई चो, आयो लाल सभई चो। झूलण जो नालो त भाई नगारे वांगुरु जोर सां वॼंदो आहे। आयो लाल सभई चो, वाह वाह, मज़ो अची वियो। त हाणे प्रोग्राम जेको मेन प्रोग्राम अॼु जो, मां टिनी कलाकारनि खे मंच ते सॾु कंदसि हिकु हिकु करे, पर मां टिनी खे गॾु चवंदसि अची मंच ते वेठो, जो ॿिनि ॿिनि कलामनि में घड़ी घड़ी लहंदो चढ़ंदो। त मां इंट्रोडक्शन सां सभिनि खे सॾु कंदसि। मां सभ खां पहिरीं सॾु कंदसि प्रियंका केसवानी खे। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयो प्रियंका केसवानी। प्रियंका केसवानी अॻ में बि असां वटि प्रोग्राम ॾेई चुकी आहे, हीअ उन जी ॿी हाज़िरी आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए, प्रोग्राम खां पोइ जल्द हिन मुंहिंजी ॿेड़ीअ अथई विच सीरत ते हिन रिकॉर्ड कराए, स्टूडियो रिकॉर्ड कराए, उनखे वीडियोग्राफी कराए, तमामु सुहिणे नंबर यूट्यूब चैनल ते हिन जो अथव, त इहो ज़रूरु ॾिसंदा ऐं लाइक ऐं सब्सक्राइब बि कंदा। त मंच ते विराजमान थींदा प्रियंका। तंहिंखां पोइ मां सकंदसि असांजा कलाकार राजमाखी जा। भाई हिननि खे बि कंहिं इंट्रोडक्शन जी मोहताजी त न आहे, पर हिकिड़ो दस्तूर आहे भाई सभिनी खे इज़त मान सां असां मंच ॾियूं। राजमाखी जा बि चङा दफ़ा असां वटां थी विया आहिनि ऐं ॾाढा सुठा कलाकार आहिनि, फोटू बि लॻियल आहे। ऐं अॼु बि मूंखे पूरी पक आहे असांखे तव्हां थकाईंदव डांस कराए कराए। ऐं तव्हां ॿुधो हूंदो जेको सिंध जो कलाम मशहूरु थी वियो आहे, पैसो आहे पैसो आहे, उहो हिननि ॻायो आहे चेटीचंड ते, चेटीचंड आहे चेटीचंड आहे। त अॼु उनजो ॿियो रिमिक्स ॻाईंदा हिते, जंहिंखे सभिनी खे कुर्सियूं छॾे अची नचणो अथव। बहिराणो आहे त सभई ईंदा। त मंच ते मां अमृत कंदमि राजमाखी जा खे। तंहिंखां पोइ अॼु जा असांजा सुहिणा ज़ोरदार छोटा पैकेट बड़ा धमाका निखिल रामचंदानी। निखिल रामचंदानी बि चङा दफ़ा थी वियो आहे, मुंहिंजे घरां बि थी वियो आहे, मुंहिंजे घर बि हाज़िरी ॾिनी अथई पुणे में। तमामु सुहिणो कलाकार आहे। तव्हां हिनखे वसण शाह दरबार में ॾिसंदा हूंदा रेगुलर, ऐं अॼु बि हिकिड़ो वसण शाह जो कलाम त ॿुधाईंदा। इहे बि जुमाए थकाईंदा आहिनि, इन करे मां ॿुधायोमांव छोटा पैकेट बड़ा धमाका। त अॼु सभिनी खे कुर्सियूं छॾणियूं अथव। जीअं तव्हांखे मां ॿुधायो प्रोग्राम में अॼु बहिराणो साहिबु त असां कढियो आहे, बहिराणे सां गॾु त पंजड़ा त थींदा ई थींदा लालण जा। ऐं मास्टर रांझनि जो 105 जनम उत्सव था मल्हायूं, त जंहिंजी शादी तंहिंजा लाॾा। त उहे बि असां मास्टर रांझनि जा वधि में वधि कलाम ॿुधंदासीं। टई कलाकार पंहिंजे पंहिंजे लेखे हिक ॿिए खां ज़ोर आहिनि ऐं सुठी तयारीअ सां आया आहिनि। त ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा असांजे अॼु जे टिनी कलाकारनि लाइ। प्रोग्राम जी शुरूआत कंदी लेडीज़ फर्स्ट असांजी भेण प्रियंका केसवानी, मास्टर रांझनि जे सुहिणे कलाम दया कर दयालू दाता राही सां। त ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा असांजे कलाकारनि लाइ। आयो लाल सभई चो झूलेलाल। एक दफ़ो सभई ॿई हथ मथे करे हाज़िरी लॻाईंदा। आयो लाल सभई चो झूलेलाल। असांजे सूफ़ी कवि मास्टर रांझन साहिब जी जो 105th बर्थडे असां मनाई रहिया आहियूं। त अचो शुरूआत कंदासीं हिकिड़े सुहिणे कलाम सां। साईं जी खां अर्ज़ी था कयूं, दया कर दयालू दाता रहे। दया कर दयालू दाता दया कर दयालू
परेशान आया करम जो आहे लिखियो इहो कीअं चुकाया ॿियो जेको कलाम आहे मास्टर रांझन जी जो उन में ईअं बोल आहिनि तूं मुंहिंजो साईं ऐं तुंहिंजी बानी माफ़ी ॾे कर महिरबानी तूं मुंहिंजो साईं माफ़ी दे कर मेहरबानी तू मुझे साईं आओ तुझे बानी माफ़ी दे कर मेहरबानी जहरी तेहरी तुझे जिया डूबन जिस्म न जानी जहरी तेहरी तुझे जिया डूबन जिस्म न जानी उजाली डूबन जिस्म लाल
अॻियां कवि जी लिखनि था, ये जेकी ये दुनिया है, कूड़ी काया कूड़ी माया, मतलब जा सब मानू। कूड़ी काया कूड़ी माया, मतलब जा सब मानू। कूड़ी काया कूड़ी माया, मतलब जा सब मानू। आसरो हिक तुही जो ही आहे, तुही कंदे निगवानी। आसरो हिक तुही जो ही आहे, तुही कंदे निगवानी। तुम जसाई आउं जीवानी, माफ़ी दे कर मेहरबानी। गमन कयो आ घेरो दाता, दर्शन दे हिक भेरो। गमन कयो आ घेरो दाता, दर्शन दे हिक भेरो। ओहो दर्शन दे हिक भेरो। रांझण जो ही अर्ज़ आहे, हो नूर आहे लासानी। रांझण जो ही अर्ज़ हियो आहे, नूर निसानो रानी। तुम जसाई आउं जीवानी, माफ़ी दे कर मेहरबानी। तुम जसाई आउं जीवानी, माफ़ी दे कर मेहरबानी। जहरी पहरी तुझे जियाया, डूबन रस में जगानी। जहरी पहरी तुझे जियाया, डूबन रस में जगानी। उठाई डूबन रस में जगानी। तुम जगाई आउं जीवानी, माफ़ी दे कर मेहरबानी। तुम जगाई आउं जीवानी, माफ़ी दे कर मेहरबानी। माफ़ी दे कर मेहरबानी। माफ़ी दे कर मेहरबानी। वायुलाल सभई चौल झूलेलाल। हिकु दफ़ो सभई ताड़ियूं वॼाए चवंदा, आयुलाल सभई चौल झूलेलाल। प्रियंका, तव्हां सां गॾु मां आयल महिमाननि खे बि ॿुधाइणु चाहींदसि। 17 साल अॻु 2007 या 2008 में, तॾहिं यूट्यूब जो ज़मानो न हूंदो। 2008 में असां हिकु CD रिलीज़ कई, जंहिंमें 8 गीत हुया, जंहिंजो नालो हो फुलवारी रांझन जी। तव्हांखे ॿुधाईंदे मूंखे बेहद फ़ख़ुरु बि थो महसूसु थिए, ख़ुशी बि थी थिए त अॼु जेके टीम अथव न, उहा ई अथव फुलवारी रांझन जी। ज़ोरदार ताड़ियूं हिननि म्यूज़िशियन्स लाइ वॼायो। भाउ मखणो मां सम्झां थी गुज़िरियल 50 सालनि खां, 50 न अञा बि 65 खनि हूंदा, पपा ईअं ॿुधाईंदा मखणा भाउ कि निकर पाए तव्हां वॼाईंदव पपा सां गॾु, चड्डी पाए। त ज़ोरदार ताड़ियूं मखणे लाइ वॼायो। उहा ई टीम 45 साल जो साथ आहे भाउ मखणे सां। मूंखे ॾाढो दुख थियो, तव्हां एॾो ॻरी विया आहियो। भॻवानु करे तव्हांजो बि पलव पाईंदासीं, ख़ुशि हुजो। 45 सालनि खां 60 सालनि खां असां सां जुड़ियल आहिनि। मूंसां ई मां सम्झां थी 30 सालनि सां त तव्हां मूंसां ई वॼायो आहे। ऐं इन फुलवारी रांझन जा म्यूज़िक डायरेक्टर हुया असांजा भाउ रवि। ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा। जेॾी महिल हिननि गीत ॻायो, रवि उहो पीस खयो न विचा वारो म्यूज़िक जो, कसम सां मूंखे पपा जी यादि अची वई, ॾाढो दिलि ख़ुशि थी वियो। मखणे भैया बि थम्सअप ॾेखारियो, तव्हांखे बि यादि अची वियो। त वरी हिकु दफ़ो सभिनी म्यूज़िशियन्स लाइ ताड़ियूं वॼाईंदो। मां जी हर दफ़े चवंदी आहियां, अच्छा हिननि जे सिवा असां ज़ीरो आहियूं। हे उहे आहिनि जेके ज़ीरे जे साॼे साइड खां लॻी उनजी वैल्यू था कनि पिया असां अंग जी, न त असां ज़ीरो आहियूं। तव्हां आयो, तव्हां वॼायो था त असां ॻायूं था। असां प्रोफेशनल सिंगर न आहियूं, पर तव्हां असांखे उन फ़हिरिस्त में आणे छॾियो आहे। त ज़ोरदार ताड़ियूं तव्हां सभिनी जे लाइ।